ठॾे जी साहिली पट्टी में ख़तरनाक हद ताईं पाणी जी खोट ऐं चोरी खे मुंहुं ॾियण लाइ सिंध सरकार पारां उडेरो बैराज खे पको करण जो मंसूबो शुरू कयो वियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद जाखरो। कोटड़ी बैराज ते पाणीअ जी खोट सबबि साहिली पट्टीअ में ॾुकार वारियूं हालतूं पैदा थी वयूं आहिनि। घोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर जे साहिली पट्टीअ जी इंसानी तोड़े ज़रई आबादीअ खे पाणी फ़राहम करण लाइ उडेरो ब्रांच खे पको करण लाइ हंगामी बुनियादनि ते मेगा स्कीम शुरू कई वई आहे। पहिरीं मरहले में उडेरो ब्रांच जी सुकी वियल हिसे RD 18 खां RD 100 ताईं ब्रांच खे पको करण वारो कमु तेज़ीअ सां जारी आहे। आपाशी खाते पारां नेस्पाक जे निगरानीअ हेठि हलंदड़ तामीराती कम खे वाराबंदीअ दौरान मुकमल कयो वेंदो। घोड़ाबाड़ी जे MPA अली हसन ज़रदारी जी सिफ़ारिश ते शुरू करायल उडेरो ब्रांच जे मंसूबे जी मुकमल थियण सां लखें साहिली पट्टी जी आबादीअ खे पाणी जी फ़राहमी बहितर नमूने सां थी सघंदी। 201 हिन जी लेंथ आहे। टोटल 4000 मिलियन हिन जी जेका आहे सो कॉस्ट आहे। 2 सालनि जो हिन जो ड्यूरेशन आहे। मां सम्झां थो हिकु दफ़ो अगरि हे ठही वियो त बाक़ाइदा माण्हुनि जी ज़िंदगी में ऐं माण्हुनि जे लाइवलीहुड में, माण्हुनि जे रोज़गार में, आबादगार में तमामु घणो फ़र्क़ु ईंदो ऐं बाक़ाई नस्लूं असांखे दुआऊं कंदियूं साईं। अलहमदुल्ला कमु बहितरीन सां पियो हले, ॾाढो VIP पियो हले। पहिरीं जिते हींअर असां बीठा आहियूं पहिरीं हिते पेट हूंदो 10 फुट ब्रांच जो, हींअर अलहमदुल्ला 22 फुट पेट आहे, 21.5 फुट। ऐं असां बि पहिरीं असांजा नालियूं पकी थियो, असां बि इहे जो नालियूं पकी करे नुक़सानु आहे। जिते असांजो पहिरीं 1.5 कलाक 2 कलाक में एकड़ ज़मीन जो भरिजी वेंदो, हाणे जॾहिं असां नालियूं पकी थियूं आहिनि माना तक़रीबन 15-20 मिंट में एकड़ ज़मीन भरिजी वेंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त असां जेकी बि हिते टेल वारा जेके ज़मीनदार आहियूं, टेल वारा उन्हनि खे त 100% या 200% जेको तो फ़ाइदो आहे। ऐं कमु जेको हले पियो उन मां असीं एतिरे क़दुरु मुतमिन आहियूं। राति ॾींहुं असीं हिते चकर लॻायूं था पिया। राति जो बि कमु हले थो, ॾींहं जो बि हले थो। इंशाअल्लाह ताला ही महीने जे अंदरि में फाइनल थी वेंदो। जेके 52 RDU जेके हिननि रखियूं आहिनि हाणे महीने जे टारगेट में उहो मुकमल थी वेंदो। उन खां बाद में ॿियो जेको स्टेप ईंदो उन में वरी ॿिए तरह सां कमु थींदो। ऐं हिन हेसि ताईं जेको कमु हले पियो उन मां असीं मुतमिन आहियूं। असांजे MPA जे कावशन सां हेॾो वॾो जेको प्रोजेक्ट मिलियो आहे, हीउ माना अरबन रुपयनि जो जेको प्रोजेक्ट आहे, इन सां यकीनन छेड़े कना वठी एंड ताईं सभु ज़मींदार, सभु नालियुनि वारा जॾहिं ठहंदो, आउं त माना मुंहिंजो जेतिरो तजुर्बो आहे, मूं जेकी हिन जी माना गहराई ॾिठी आहे, चौड़ाई ॾिठी आहे, त माशाअल्लाह सभु ख़ुशि हूंदा। ऐं हिन जो हिकिड़ो सुठो बहितरीनु असांजे इलाइक़े खे रिलीफ मिलंदो। ऐं असांजो मुस्तक़बिल में इहे ज़मीनूं जेके आहिनि इहे इन खां बि वधीक माना पाइदार सुठियूं माना जेको आहे सो ज़रखेज़ बणिजंदियूं। उडेरो ब्रांच पको थियण सां पाणी जी चोरी खे रोकण जी मदद मिलंदी। इन सां निकिरंदड़ घोड़ाबाड़ी माइनर, गाड़को माइनर, 2 शाखनि धारसी शाख, बघाण वाह समेत समूरनि वाहन में पाणी जी फ़राहमी खे यकीनी बनायो वेंदो। कैमरामैन शादिब जाखरो सां गॾु रशीद जाखरो, आवाज़ TV, ठठो।